विछोड़न जो महीनो जंहिंमें वणन खां पन पिण विछड़ी वेंदा आहिनि। शायदि वण ॿूटा नई बहार नए नींहं जी आजिया में पुराणनि रिश्तनि जी कुर्बानी ॾींदा आहिनि। दिसंबर जी थधियुनि रातियुनि में तुंहिंजे सर्द रवैयनि खे सोचींदे मुंहिंजा जज़्बात वणनि जे पननि वांगुरु छणी वेंदा आहिनि। हाणे थधियूं हवाऊं उन्हनि खे गली गली विखेरे रहियूं आहिनि। एहसासनि ते बर्फ़ ॼमी वई आहे ऐं दिसंबर जी थधियुनि रातियुनि में सदाई मुंहिंजी गरम चाह तुंहिंजे सर्द रवैयनि खे सोचींदे थधी थी वेंदी आहे। मां चाहींदो आहियां त चाह जो कोप गरम रहे, मां उनखे एहतियात में पीअंदे लुत्फ़ अंदोज़ थियां, कुछ घणियूं पाण खे विंदरायां। तोड़े जो मौसम में थधाण आहे पर बेएहतियाती मुंहिंजो अंदर साड़े सघे थी। साॻी रीत जीअं मां तोखे पंहिंजे अंदर पलटण में बेएहतियाती कई हुई, बिल्कुलु उन गरम चाह जे कोप वांगुरु जिथां गुज़रे अंदर साड़ींदी वईं। तोसां चाह जी पुॼाणी थी वई। तुंहिंजा सर्द रवैया मुंहिंजे मन अंदर खे गरम सीहे वांगुरु साड़े विया, जंहिंसां जज़्बात एहसासात सभु सड़ी विया। पर हाणे ताईं मां चाह सां पंहिंजो चाह बरक़रार रखियो आहे, पर उहा बि हाणे दिसंबर जी सर्द रातियुनि में तुंहिंजे सर्द रवैयनि खे सोचींदे हमेशह थधी थी वेंदी आहे।